President Mehran Awareness Development Organization, Mohtaram Abu Bakr Memon Sahab, Memon General Secretary, Akhtar Memon Engineer इजाज़त वठी हलियो विया जो हुनखे किथे पहुचणो, हलीम साहब जिन वेठा आहिनि या सलीम मेमन साहब वाइस चेयरमैन यूनियन कमेटी, मोहतरम मोहम्मद दानियाल साहब, अशरफ मेमन एक्स नाजिम साहब, रमज़ान मेमन साहब, सलीम जे मेमन साहब, असांजो बशीर मेमन ADC मलीर, जावेद अबू हलियो विया SHO, ऐं असलम मेमन साहब, अब्दुल कादिर दर साहब प्रेसिडेंट मलीर प्रेस क्लब, असांजूं जेके नंढड़ियूं ॿारड़ियूं उन्हनि जूं तमामु मुअज़्ज़िज़ टीचर्स, उन्हनि खे इंस्टीट्यूशन खे हलाइण वारा मुअज़्ज़िज़ मैनेजमेंट जा मेंबर, मां पहिरीं त मंज़ूर मेमन साहब जो थोराइतो आहियां जो मूंखे इन लाइक़ु सम्झो त हिते अची तव्हां सां सिखी सघां, तव्हां सां ॻाल्हाए सघां, तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी सघां ऐं गॾिजी हिकु सफ़र मां सम्झां थो त उनखे 85-86 जी ॻाल्हि आहे जॾहिं मां DC हुउमि, माना 15-20-40 साल अॻु में जेको सफ़र शुरू कयो होसीं उन सफ़र जो हिते नतीजो ॾिसी सघां। मंज़ूर खे यादि हूंदो ऐं मंज़ूर जो वॾो भाउ मरहूम बशीर मेमन साहब तंहिं ज़माने में तमामु घणो मुंहिंजो दोस्त हो, एक्टिव हो, उन जी काविशुनि, उन जी महिनतुनि, सलीम जे मेमन बि ओॾी महिल खां वठी इन्हनि तहरीकुनि में गॾु हो। ही वक़्तु हो जॾहिं असां शुरूअ में मेमन ॻोठ में हिकु फंक्शन कयो त 4-5 लेडीज़ खां मथे न हूंदी। हिन पूरे ॿैराड़ीअ जे इलाइक़े में जॾहिं बि जिते बि असां कोशिशि कई त लेडीज़ खे गॾु कयूं त तमामु घटि लेडीज़ उते ईंदियूं हुयूं। तालीम जो तमामु हिते जेको सिस्टम हो उहो वुमन खे पावरफुल एम्पावरमेंट जे हक़ में न हो। माहौल जेको आहे उन वक़्तु उनखे आहिस्ते आहिस्ते तब्दील करण जी जेका कोशिशि कईसीं उहे इहा वॾी हिकिड़ी तारीख़ आहे ऐं उन में निसार अफ़ंदी साहब, रसूल बख्श बलोच साहब, हकीम बलोच साहब, तव्हांजे मेमन ॻोठ जा उन ज़माने जा जेके असांजा दोस्त ऐं रफ़ीक़ा, उन्हनि मां 80% छा 90% वफ़ात करे विया। उहे सभु उन जज़्बे सां इन्हनि तहरीकुनि में इसाक़ हूंदो, तव्हांजो चेयरमैन साहब तमामु घणो अर्सो रहियो, ग़ुलाम हुसैन साहब, ऐं उन जा हम उमिरि साहब आहिनि जेके आहे उहे जेके दोस्त हिन में गॾु आहे उन्हनि खे बि ख़राज तहसीन मिलणु खपे जो उन्हनि उन तहरीक में जेको गॾिजी सभु हलियासीं। हिते अबू बकर यादि ॾियारियो त जेका ही ऑर्गेनाइज़ेशन ठही सा हिकिड़े नंढड़े होटल ते चांहि पीअंदे ठही। तव्हांखे शायदि यकीननि ख़बर हूंदी, पढ़ियल लिखियल आहियो, वधीक बाइल्म आहियो, मूंखां वधीक शायदि किताब पढ़ंदा हूंदव। जेको हिटलर जी जेका तहरीक शुरू थी उन जी हिस्ट्री बि आहे त हिटलर यंग माण्हू हो, उते नाज़ी तंज़ीम अॻु में ठहियल हिकिड़ी होटल में उन तंज़ीम जो हिकिड़ो इजलास थी रहियो। ही यंग माण्हू अॼु हींअर त अवां सभु यंग आहियो, असीं कोन्हियूं, पर अवां जी चयो त हिननि में जे अब्दुल्ला जी उमिरि जो हूंदो या अञा उनखां बि घटि हूंदो, तारीख़ में नंढी उमिरि जो हो, त उहो उन में होटल में वियो, हुननि खे वञी चयईं त मूंखे तव्हां पंहिंजो मेंबर बनायो। त उन जेको जंहिं प्रिज़ाइड पियो कयो उन चई ॿार बिना मश्करी पियो करे, खामखा लाइ तंग पियो करे, वरी अची चए त मूंखे पंहिंजो मेंबर बनायो। हिन चयो त यार ॿाहिरि पुलिस वारो बीठो आहे, तोखे मेंबर तॾहिं बणाईंदासीं जॾहिं वञ हुन करे ठाहे जोड़े हिकिड़ी थप्पड़ हणी पोइ अचे। हिन नका कई हुम न तुम, वियो ठगा करे जो हुनखे थप्पड़ हई। उन नतीजे में
उते पुलिस घेड़ी होटल ते सभिनी खे मोचड़ा मारी मिली, हिकिड़ी तहरीक शुरू थी वई ऐं हिटलर जेको आहे उहो नाज़ी पार्टी जो मेंबर थियो। मेंबर थियण खां पोइ जनरल सेक्रेटरी थियो, पोइ प्रेसिडेंट थियो। ऐं तव्हांखे हिकिड़ी ॿी बि ख़बर हुअणु खपे त नाज़ी पार्टी जेका आहे, जंहिंखे असीं दुनिया में हिटलर खे ईअं बदनाम कयो हुया, पर नाज़ी पार्टी हिटलर जे प्रेसिडेंटशिप में 4 इलेक्शन लड़ियूं। इलेक्शन जी मार्फत आयो ऐं हर दफ़े जॾहिं हुनखे ॿिया तंग कंदा हुआ त चवंदो त बाबा ठीकु आहे वरी इलेक्शन था करायूं। हर दफ़े पहिरीं इलेक्शन खां वधीक वोट खणी ईंदो। इहा हुनजी हू को ॿाहिरां आयल थापियल कोन हो, इलेक्टेड माण्हू हो। पर इहा तहरीक होटल मां शुरू थी ऐं होटल में वेही शुरू थी। जेकॾहिं तव्हां तारीख़ पढ़ंदो, तमामु घणियूं तहरीकूं उहे आहिनि जेके कंहिं कुंड में वेही होटल्स में शुरू थियूं आहिनि। कम्यूनिस्ट तहरीक खे पढ़ंदो, उन्हनि जा तव्हां कार्ल मार्क्स खे पढ़ंदो, कार्ल मार्क्स बि हिकिड़ी नंढड़ी होटल में वेही उतां उहा तहरीक शुरू कई ऐं उन खां पोइ ब्रिटिश लाइब्रेरी में सॼी ऐं उनजी कैंटीन में सॼी उमिरि उते गुज़ारे। जेको जर्मन कार्ल मार्क्स जेको दास कैपिटल लिखियो सो बर्तानिया में लिखियो, उहो जेको हुन उतां हुनखे पढ़ी ऐं पोइ वरी वापसि उन में। त इहे तहरीकुनि जे पोयां मां चवंदो आहियां त जेके बि तहरीकूं हलंदियूं आहिनि उन जे पोयां इल्हामी हुकुम हूंदो आहे। अहिड़ियूं हालतूं पैदा थींदियूं आहिनि जो उहो उन्हनि खे लीडर बणिजणो हूंदो आहे ऐं उहे लीडर बणिजंदा वेंदा आहिनि, अवाम उन्हनि खे फॉलो कंदो वेंदो आहे। आप सिंधी सब समझौता या मैं बेटा आप लोग सिंधी समझते हैं? सब समझौता, ठीक है। तो बच्चों के लिए मुझे बहुत खुशी हुई है, तमामु घणी मूंखे ख़ुशी आहे त हेतिरी ॿारड़ियूं मां हिते ॾिसां थो। इन्हनि जो मुंहिंजी गुज़ारिश हूंदी महिराण वारनि खे त 16 सालनि में तव्हां जेका ख़िदमत कई आहे, अॼु जेको मूंखे ख़बर पई त जंहिं रीत अब्दुल्ला बि उन में आहे, पर उनजो सदर, उनखे शाबस हुजे त हिकिड़ो माण्हू यासीन खे त उन 16 साल अॻु में हिकिड़ी तहरीक शुरू कई आहे त उहा अॼु ॾींहं ताईं कामयाबी सां हले पई। मूंखे हिकिड़ी इंडियन मूवी यादि आहे, इंडियन चओ या इंटरनेशनल मूवी चई सघो था। उन में हिकिड़े ॻोठ में ॿुधाइनि था त उते एॾी गुरबत आहे जो मानी खाइण लाइ पैसा कोन हूंदा अथनि, सख़्तु गुरबत आहे। उन में हिकिड़ो पोड़ो चओ या हिकिड़ो उधेड़ उमिरि जो माण्हू उहो सभिनी खे गॾु थो करे, चए थो यार पाण वटि त को पढ़ियल ई कोन्हे, को अहिड़ो बि कोन्हे जो अॻिते सुधरे। पाण सभु ॻोठ वारा गॾिजी कंहिं हिकिड़े खे त पढ़ाए सघूं था। ऐं जंहिंखे उन्हनि पढ़ायो उहो उन ही जेका तारीख़ आहे सा यूरोप जी तारीख़ पियो चवां, जॾहिं उते जो बि अहिड़ो ई हाल हुओ। इहो कोन्हे त असां रुगो पुठितेयासीं, कंहिं ज़माने में हू बि तमामु घणा पुठिते आहे। उहो इटली जो ॻोठ हो, उनजो मूंखे नालो हींअर विसरे थो। उन मां हिकिड़ो ॿारु जेको पैदा थियो, इहो पियानो वॼाइणु हुन सिखियो, पढ़ण खां पोइ पियानिस्ट थियो ऐं एतिरे हद ताईं उन खां पोइ हुन में एतिरो गट्स हुआ ऐं एतिरो हू पॉपुलर थियो जो हू इटली जो जेको आहे उहो प्रेसिडेंट थियो। छाकाणि त जेको न हूंद मां मथे अचे थो, उन जी कुवतुनि सां ॿियो केरु मुक़ाबिलो नथो करे सघे। हुन में वधण जो जज़्बो, हुन में टैलेंट जो तव्हांखे मिसाल ॾियां। मुंहिंजो दोस्त आहे हिकिड़ो, काठियावाड़ी महिमूद दोस्त आहिनि, उन जी हिकिड़ी फैक्ट्री आहे। मूं हुनखे मां कुझु छोकिरा, मां दादू जो डिप्टी कमिश्नर हुउमि, चयो त यार हिते ॾाढी बेरोज़गारी आहे, सो हुन उतां मुंहिंजे पंहिंजे लेबर ऑफिसर खे मोकिले हितां भर्ती करे। सो हुन मोकिलियो लेबर ऑफिसर हुतां 80 नौजवान भर्ती कया। असां हुननि खे बसुनि में उन्हनि खे कराची मोकिलियो। मूंखे पोइ जॾहिं बि उते हुननि वटि थींदी त भर्ती कंदा,
6 महीना 8 महीना गुज़री विया। उन खां पोइ मां कराची में उन सेठ वटि वियुमि, उन सां कचहरी करणु। पुछियोमांसि छोकिरा कीअं पिया हलनि? चई यार अधु त भॼी विया। मूं चयो ॿिया? चई ॿिया जेके आहिनि उन्हनि मां बाक़ी जेके बचा तंहिंमां अधु अॼु 6 महीननि अंदरि अॼु जेके आहिनि से लेबर जा सुपरवाइज़र थी विया आहिनि। ऐं ॿी जेका हुन मूंखे जुमिलो चयो, चई यार ये जो गाँव के बच्चे हैं, ये जो गाँव से यहाँ पर आके कराची में ये काम कर रहे हैं, यार इनका टैलेंट इतना है, टैलेंट इतना है जिसकी हद नहीं। सिर्फ एक खामी है, ये सिर्फ एक खामी है कि जब ये गांव जाते हैं बोल के जाते हैं कि 4 दिन के लिए जाऊंगा, तो आते हैं 15 दिन के बाद। ये इनकी आदत या गुस्साइण की आदत ये ख़त्म हो जाए। पठान जो इतना मेहनती समझा जाता है ना, इनका मुकाबला नहीं कर सकता है। वो भी नहीं कर सकता है मुकाबला, क्योंकि मेहनत भी इतनी करते हैं, मगर ये अकल के साथ मेहनत करते हैं। अकल लगाकर मेहनत करते हैं तो इनके ग्रोथ जो है वो बहुत हो सकती है। इसी तरह से MQM के ज़माने में भी मैं आपको अजब बात बताऊं, ऑक्सफोर्ड स्वेटर्स बनाती है और गारमेंट्स बनाती है। उनका जो कारखाना था वो आप अजीज़ाबाद में एक जगह पर बिल्कुल ही उस इलाके के नज़दीक जो कि गढ़ था MQM, वो भी काठियावाड़ी मेमन दोस्त है। मैं चूँकि यूनाइटेड मेमन जमात पाकिस्तान का सीनियर वाइस प्रेसिडेंट हूँ, तो बड़ी मेमनों से बहुत मेरी यारी है, सारी कम्युनिटी हमारी एक है। तो वो उसके पास उसने मुझे कहा चलो यार किसी दिन। मैंने कहा यार इधर कहाँ ले चलो? उन्होंने कहा यार चलो हमारी फैक्ट्री तो देखो। फैक्ट्री में वो ले गया। 5 फ्लोर के उन्होंने वो बनाई हुई थी। आखिरी फ्लोर के ऊपर लेबर रहती थी, वो उनके लिए रहने का लगा। मैं वहाँ गया तो एक मुझे हैरत लगी कि जब मैंने आपस में इस मेमोरी में बात कर रहे हैं, सिंधी में भी वो बात कर लेता था, तो बहुत से लेबर मुझे सिंधी में जवाब दे रहे थे, बात कर रहे थे। ऊपर तक जाते जाते मैंने से कहा यार ये इनको सिंधी तुमने सिखाई है? मेमणी सेखारी अथई, सिंधी सेखारी अथई, छा कयो अथई? चई न न यार ही सभु मेजॉरिटी हिननि जी थर मां आयल आहे, थरी आहे, मेजॉरिटी थर मां आयल आहे। मुंहिंजो हे अज़ीज़ाबाद जे इलाइक़े में अहिड़े ख़तरनाक इलाइक़े में अहिड़े नफ़रतुनि जी जिते दुनिया पई हले, हिते तूं हिननि खे राय वेठो आहीं, तोखे ख़तरो। चई न रहंदा बि हिते आहिनि, कमु बि कंदा आहिनि। मुंहिंजो पोइ ही कीअं आहिनि? चई साईं को मुक़ाबिलो हिननि जो नथो करे सघे। हिननि जी बुनियाद ते मां इंटरनेशनल ऑर्डर्स पूरा करे सघंदो आहियां। सिंसियरिटी हिननि में एतिरी घणी आहे जो मूं हुननि खे चवंदो आहियां यार मूंखे 10 ॾींहंनि खां पोइ हेतिरा गारमेंट्स तयारु करणा आहिनि, न ॾींहुं ॾिसंदा, न राति ॾिसंदा, न पैसा ॾिसंदा, न ॾिसंदा त मां छा थो ॾियां। ऑर्डर पूरो करण लाइ मूं सां गॾु ईअं बीठा हूंदा, चवंदा त साईं इहो फ़िकर ई न करो। पोइ चाहे 10 कलाक कमु कनि, 12 कलाक कमु कनि, 18 कलाक कमु कनि, ऑर्डर पूरो करे ॾींदा। इहा असांजी क़ौम में नफ़्सियात इहा आहे त ॾाढा सिंसियर आहियूं, ॾाढा मेहनती आहियूं, ऐं ग़रीब जो ॿारु ॾाढो टैलेंटेड आहे। असांखे गॾिजी उनखे उभारणु खपे। सादिक फाउंडेशन जेको कुझु करे सघंदी मां मंज़ूर साहिब सां डिस्कस कंदुमि, ऐं यूनाइटेड मेमन जमात खे भुट्टो साहिब खे हिकिड़ो दफ़ो असां नंढा हुआसीं, अञा भुट्टो साहिब नई पार्टी ठाही हैदराबाद में, असांजे कुझु मुअज़्ज़िज़ीन हुनखे असांजे जिते रहंदा हुआसीं उते दावत ॾिनी। असां ओड़ो इलाइक़े में उन्हनि हिकिड़ो मुतालबो कयो त साईं असांजे ही इलाइक़ो जेको आहे उहो हैदराबाद म्यूनसिपैलिटी में शामिलु कोन्हे। हुन तक़रीर में मूंखे अॼु ॾींहं ताईं हुनजा लफ़्ज़ यादि आहिनि। चई त उर्दूअ में तक़रीर कयईं हुते, छाकाणि त सभु कंबाइनासीं। उसने बोला वहाँ पर, उसने बोला कि जी अगर आपका इलाका म्यूनसिपैलिटी में नहीं जा सकता तो म्यूनसिपैलिटी को यहाँ पर आना पड़ेगा। तो आप मेमन जेके हिते वेठा आहियो, मेमन ॻोठ जा, असांजी कोशिशि हूंदी त यूनाइटेड मेमन जमात तव्हां वटि अचे ऐं एक्टिवली तव्हां सां पार्टिसिपेट करे हिन नियाणियुनि जे प्रोग्राम। तव्हांजी तमामु घणी महिरबानी।
वंस अगेन थोरा तो आहियां सॼी अंजुमन जो, असांजे इन्हनि महिमाननि जी बिरादरी जो, मंज़ूर जो, जिन मूंखे इन इज़त जे लाइक़ु सम्झो जो तव्हां सॾियो। मां हिकिड़ो वेंदे वेंदे लतीफ़ो ॿुधायां, मां हुजां रजिस्ट्रार कोऑपरेटिव सोसाइटीज़ का मैं रजिस्ट्रार था। रईस अमरोही ये कराची के बहुत बड़े बड़े अदीबों की और शोरा की एक कॉन्फ्रेंस थी। रईस साहब मेरे से मेरी न्याज़मंदी थी। रईस साहब ने मुझे कहा आप उसके चीफ गेस्ट बने, तो चीफ गेस्ट तो मैं बन गया उनके हुक्म के ऊपर। अब वहाँ पर तकारीर चल रही, शेर व शायरी चल रही है, अदब की बातें चल रही, हम उस हिसाब से मैं कहूँ क्या कुछ भी नहीं। तो मुझे जब तकरीर के लिए बुलाया, मुझे अभी तक याद है, उससे पहले रईस साहब ने उसके बाद रईस साहब ने मगर जब मुझे तकरीर के लिए बुलाया तो मैंने एक बात कही वहाँ, मैंने कहा जी मुझे अभी तक हैरत है कि कराची के इतने बड़े आलिम, शोरा, अदीब, अखबार नवीस, लिखने वाले, उन्होंने मुझे क्यों बुलाया चीफ गेस्ट? न मैं शायर न मैं अदीब। तो किसी ने मुझे कहा साईं आप रजिस्ट्रार हैं ना कोऑपरेटिव सोसाइटी के, शायद इसलिए बुलाया। मैंने कहा जी जिस चीज़ में मुझे इंटरेस्ट कोई नज़र नहीं आता तो उनको क्यों नज़र आएगा इंटरेस्ट? रिटायर होने के बाद समटाइम्स लोग जो है ना वो समझते हैं, भूल जाते हैं बाकी, मगर ये मोहब्बतें हैं मेमन गोड की, ये मोहब्बतें हैं आप सब की, ये मोहब्बतें हैं जो मैं भी खिंचा चला आता हूँ। मुझे से कोई कराची में अफवाह ये है कि मेमन गोड का बिलोंग करता हूँ, और हूँ ही आपका। अगर मैं आपका नहीं हूँ तो कम से कम आप तो मेरे हैं। आपकी बहुत बहुत मेहरबानी।